अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हुए 4 जेडीओ न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरी जी 60 मैल पुलिस मुबैना तौर नौजवान राशिद चांडियो के गोलियों हणी हाफ फ्राई करे छॾियो। उन सिलसिले में ज़ख़्मी राशिद चांडियो मीडिया के ॿुधायो त 2 ॾींहं अॻु में दौलतपुर पुलिस मूंखे गिरफ़्तार कयो। उन खां पोइ मूंखे 60 मैल पुलिस हवाले कयो वियो। उन्हनि राति जो मुंहिंजूं अखियूं ॿधी मूंखे गोली हणी ज़ख़्मी करे PMU अस्पताल में दाख़िल करायो आहे। हिन जो तां दौलतपुर भरिसां कचे में खान डहरीअ जो हारी आहियां। हींअर असां कणकलुणी देरा कया आहिनि ऐं अञा थ्रेशर न लॻो आहे। हिन जो त मुंहिंजी गवाही मुंहिंजा हथ ॾींदा त आऊं हारी आहियां, मां चोर या फोरून आहियां। हिन जो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। हिन जो त मूंखे साॼे जंग में गोली हणी माज़ूर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ 60 मैल पुलिस जो चवणु आहे त राशिद चांडियो फोटो ऐं गुलाम मुस्तफ़ा 60 मैल दौड़ रोड जे काज़ी अहमद स्टाफ वटि फुर्ज इरादे सां बीठल हुआ। उते हिननि खे गश्ती पुलिस मुक़ाबले खां पोइ राशिद चांडियो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो, जॾहिं त 2 फोरू फरार थियण में कामयाब थी विया आहिनि ऐं अहिड़ी FIR 60 मैल थाणे ते दाख़िल कई वई आहे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।